हाणे पिलर जो किरी पिया त मोरी सॼी डैमेज थी वई हाँ जेसि नई मोरी आयो तो ही 4 आड़ियूं थियूं 22 आड़ी खां 0 खां 22 ताईं ॿियो कमु हिननि जो हलियो कारी मोरी खां जेका कारी सीता जो ही ते पचंदो टेल थी सके तो क्रॉस अप करे टेल ते कंफर्म पचंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं अहमद अली, तव्हां ॾिसी रहिया आहियो अहमद व्लॉग। अॼु असांजे हिन वीडियो में असां थोरी तव्हांखे इंफॉर्मेशन ॾियण जी कोशिशि कंदासीं, बल्कि असां सां गॾु हिन एरिया जो बेदारोगो मोहम्मद कासिम परिया खां आहे, जेको इनशाअल्लाह असां हुन खां इंफॉर्मेशन गेन कंदासीं, बल्कि असां हुन खां एज़ अ इंटरव्यू वठंदासीं त असांखे ॿुधाए सघे जेको हिते जो हिते कमु हली रहियो आहे या उन जे हिसाब सां वधीक जेका असां ॼाण हासिलु कयूं था उहा हुनखे कयूं था। अगरि असांजो वीडियो पसंदि अचे त असांजे फेसबुक खे लाइक ऐं फॉलो लाज़मी कंदा। वालेकुम दोस्तों, मैं अहमद अली, तव्हां ॾिसी रहिया अहमद व्लॉग। हींअर असां जंहिं जॻह ते आया आहियूं उहो मां तव्हांखे पहिरीं ॿुधाए चुको आहियां, सीता जो हिते आहियूं। पोइ बरसाति में जेके ॿोॾि वग़ैरह आई त उन में केन छा त इफेक्ट थियो, केन छा में नुक़सानु थियो, पर उन सां गॾोगॾु जोई जे ॿिए पासे सीता शहर आहे। सीता वारनि खे बि इन शइ जो खुटको हुयो त अगरि पाणी जो थोरो दॿाउ वधियो त असांजो बि नुक़सानु थींदो, ऐं उन में सीता जा बि शहर जेके फसल वग़ैरह त पहिरियां ई कोन बचा हुया, पर इन पाणी जी वजह सां घर ॿुॾंदा। पोइ हिनमहिल उन खां बाद में जोई ते कुझु कमु हलियो आहे, जंहिंजी असां चाचो आहे मोहम्मद कासिम दारोगो, उन इरीगेशन डिपार्टमेंट जो उन खां नॉलेज वठंदासीं ऐं उन जे अंडर में जेको हीउ पूरो कमु हलियो आहे उन चाचे खे सॼी इन शइ जी ख़बर आहे, असां उन खां पुछंदासीं त जीअं असांखे सम्झाए सघे ऐं तव्हां ताईं बसि ॼाण पहुचाए सघूं। ॿियो आहे तव्हां इन जे बारे में थोरी इंफॉर्मेशन जो त इन कम जो छा आहे, गवर्नमेंट कीअं शुरू करे रही आहे, केतिरो कमु थियो आहे, केतिरो कमु रहियल आहे, केतिरो कमु थींदो। अस्सलाम वालेकुम। पहिरियों त जेको माना हीअ जेको 2023 वारी बोर्ड आहे उन में तमामु वॾी, छो जो बरसाति घणी ऐं ख़ौफ़ तमामु घणा हुया। हीअ जिते असां स्पॉट बीठा आहियूं इहो आहे 5 मेल रेगुलेटर जोई बिराज जो 22 आरडी आई असांजी। हीअ जेको सिलसिलो असांजे बोर्ड जो आयो त इफेक्ट कयो अचे जेको हिन 5 मेल खे हिन, ऐं उन खां सीता खे तमामु घणो ख़तरो हो, छो जो वाटर डिया क्रॉस कंदा आहिनि हितां जेको जोई जा, ऐं शाखूं ही क्रॉस कयूं, सुखपुरा हेठि शाखूं आहिनि। पोइ ख़ौफ़ तमामु घणो हुयो असांखे त शायदि सीता ॿुॾंदी, ऐं चांसिस बि हुया, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पाणी चढ़े पियो लहे पियो, चांसिस हुया। उन खां पोइ जो सिंध गवर्नमेंट हिकिड़ो फ़ैसिलो कयो त जोई खे पको छो न कजे, जो ही सॼी लैंडिंग जे हिकिड़ी थिए, ऐं जेको त हेॾां वारी प्यारो सीता खानपुर ककड़ इहो इलाइक़ो बची वञे जॾहिं का बोर्ड अचे किनशा में। त उन खां पोइ ही PC 1 विधी वई, जंहिंमें हीअ जेको माना तक़रीबन 4 अरब रुपए जो कमु आयो, जेको ही असां 2022 खां शुरू कयो। हाणे हिननि जेको शुरू कमु कयो आहे ही 22 आरडी खां वठी मथे 0 ताईं। हाणे इन में असांजूं 4 आरडियूं थियूं आहिनि जेको कमु, बाक़ी जेको माना असांजूं रहियल आहिनि 16 आरडियूं, अञा 16 आरडियूं अञा मथे रहियल आहे। ॿियो कमु हिननि जो हलियो कारी मोरी खां, जेका कारी मोरी किरी पई 2 पिलर असांजा, उन खां हिननि कमु कयो डाउन में हेठि। हाणे उते तक़रीबन जेको माना 15 आरडियूं असांजो जेको माना कमु मुकमल थियो, 80 खां 90 आरडी ताईं जेको कमु असांजो हले पियो थो। हींअर बि 90 आरडी में कमु हले पियो। हीअ साम्हूं तव्हांजे कैमरा जे अॻिसां ॾेखारींदो त हीअ असांजो ऑन द स्पॉट सामान पियो आहे। इहो जेको सामान पियो आहे इहो असांजो सीमेंट पियो आहे, रेती पई आहे, बजरी पई आहे। उन खां पोइ जेको गवर्नमेंट ही 5 मेल जो रेगुलेटर बि किरी पियो, जेको साम्हूं तव्हांजे इहा लांढी आहे जेका बि आहे खजे पई थी। त हाणे इन मां इहो थींदो त हीअ जेका लैंडिंग थिए थी पई, इन मां सुवाल ई पैदा न आहे त पाणी माण्हुनि खे मिलंदो, जेको हुतां तव्हांजो कलाक में पाणी हिते पहुचंदो उहो अधु कलाक जे अंदरि पहुचंदो। इहो फ़ाइदो थी सघे थो त जेका पाणी जी कैपेसिटी पहिरीं घटि हुई, हाणे पाणी जी कैपेसिटी वधाए सघिजे। बराबरि उन में इहा शइ आहे त जेको माना तव्हांजो जे वाटरनि में पाणी हींअर, छो जो वाटर बि ठहिया आहिनि, जे हुते जेको पाणी तव्हांजो खोटी हो थींदो हो, जोई शहर खे न पहुचंदो हो, ऐं हाणे ज़रूरु पाणी पहुचंदो टेल ते, थी सघे तो क्रॉस अप करे टेल ते कंफर्म पहुचंदो हिन सॼी जॾहिं, छो जो हीअ आहे 2 सालनि जो प्रोजेक्ट, हिकिड़े साल में नथो थी सघे। पाणी जेको अॻे महीने जी 26 तारीख़ ते जेको आहे असां खोलियो हुयो, छो जो हीअ कमु रहिजी वियो, इन करे हीअ मटीरियल ठेकेदार जो पियो आहे। बाक़ी इहो पकी थियण सां इहो फ़ाइदो थींदो, हीअ हिन पासे पाणी असांजो इनशाअल्लाह हाणे क्रॉस न थी सघंदो, ऐं आबादगारनि खे फ़ाइदो पवंदो लैंडिंग मां। हीअ सॼो सूरत हाल ऐं अलाह कंदो त जेका बंधनि जो कमु थियो आहे, मां तव्हांखे उहा ॿुधाइणु चाहियां। जेको LS बंध जो कमु थियो आहे उनजो 4 फुट हाइट ते थियो आहे, 60 फुट हुनजी जेका आहे सो मोकर थी आहे, ऐं उन खां पोइ अलावा उहो टोटल पिचिंग थी आहे।
जे तव्हां कॾहिं प्रोग्राम कयो त मां तव्हांखे वठी हली उहो विज़िट कराईंदुसि त इनशाला त MNA MPA असांजे जेको बिलावल साहब जी CM साहब जी इहा कोशिशि आहे त हर साल वांगुरु हीअ कैंशा न ॿुॾे ऐं हीअ जेका तबाही थी आहे हिन माण्हुनि जा हींअर बि तव्हां हीअ इलाइक़ो ॾिसंदो त घर किरियल आहिनि के ऐं असांजो जेको आहे 83 RD खां हेठि पाणी हींअर बि कोन्हे को हींअर बि जेको बंदि ॾिनल आहे सिर्फ़ु कारी मोरीअ ताईं पाणी आहे बाक़ी हेठि सॼो अञा ताईं विरान आहे ईअं बंजर ज़मीनूं आहिनि उहा पुल ठहे पई थी जेसिताईं पुल न ठहंदी ऐं लैंडिंग जो कमु न हलंदो तेसिताईं इहो सिलसिलो जेको सो माना हिन आबादी थींदी हेठि ऐं हिन जेको सो हेॾे सिलसिलो हला कंदो लैंडिंग जो कमु फर्स्ट क्लास आहे इन खां को टेंशन जी ज़रूरत कान्हे हिन साल असांखे बोर्ड जी मतिलबु त हाणे त सीतांखे त बिल्कुलु इंशाल्लाह। फ़ाइदो ई फ़ाइदो आहे कुझु जो 22 वारी बोर्ड में कैंशा त बिल्कुलु ॿुधो पर हिन जोई खे बि ख़तरो थियो उन टाइम में जोई बि पाणी हुयो कन्फर्म सीता खे ख़तरो हो छो जो असां केतिरो कंप्लीट थी चुको आहे ही तक़रीबन तव्हां मां ॿुधायो त ही 4 आडियूं थियूं आहिनि 22 आडी खां 0 खां 22 ताईं 0 खां 22 जेको ही 5 मिल रेगुलेटर आहे ताईं 4 आडियूं थियूं आहिनि बाक़ी जेको कारी मोरी खां आहे माना असांजी 83 आडी 83 आडी खां 90 आडी ताईं कमु थियो आहे तक़रीबन 12 खां 15 आडियूं असांजूं कमु मुकमिल थी वियो आहे अञा कमु हले पियो थो हेठि कारी मोरीअ जो बि कमु हले पियो थो जेको सो माना पर एज़ पाणी उते क्रॉस न आहे पाणी अञा ताईं ॻंढो आहे कारी मोरी ताईं भाऊ पाणी कमु जेसिताईं ख़तमु न थींदो त शायदि हेठि पाणी न वञी सघंदो जोई ॾे त हे साल मां सम्झां थो जोई जा आबादगार आबाद न करे सघंदा पर कुझु जोई जे आबादगारनि आबादी कई आहे जो पाणी जाम हो बरसाति जी वजह सां उहो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां त जेको सो माना असांजो जेको LS बंदि आहे उतो पाणी ईंदो आहे जेको सो माना मथां जॾहिं पाणी आयो बरसाति जो ई आयो जेको सो असांजो पाणी उते सुलूस ठहियल आहिनि जेके असां जोई में क्रॉस कंदा आहियूं माना हिन साल लाइ सुलूस ठहियल आहिनि जेके जोई में क्रॉस कंदा आहिनि उन ते हिननि कुझु आबादी कई आहे कुझु बिज पोखिया आहिनि उन्हनि माण्हुनि पर ॾुखियाई ज़रूरु आहे हेठनि माण्हुनि खे तमामु जेको सो माना इन सूरत हाल जी छो जो हूअं पाणी सरकार ईंदो आहे न उन्हनि जो पैसो ख़र्चु ईंदो आहे न छा अगरि हिन महिल पाणी किथे बीठल बि आहे उनखे इस्तेमालु करणु उनखे कढण लाइ हिन महिल उन्हनि जो जेको आहे सो बोरिंग लॻंदी या उन सां गॾु जेके झटा वग़ैरह आहिनि उहे बि इस्तेमालु थींदा त ख़र्चु थींदो क्लियर ख़र्चु थींदो ज़ाहिर आहे जेको जॾहिं तव्हांजी बोरिंग स्टार्ट थींदी त ज़ाहिर आहे डीज़ल ते थींदी डीज़ल जा जेके रेट तव्हां ॾिसो था अॼुकल्ह त केॾा महांगा आहिनि त ज़ाहिर आहे त आबादगार खे हेठि तकलीफ़ ज़रूरु आहे पाणी बंदि करण सां आबादगारनि जा डाऊं बि कयूं हुयो रड़ियूं बि कयूं हुयो उन्हनि खे तव्हां कीअं मैनेज कयो हुयो हाणे चवंदा हूंदा असां फसल कीअं पूरो साल पुठियों ज़ाया थी वियो आहे फसल ख़तमु थी वियो आहे हिन साल त फसल करण जो असांखे इन में इहो हो त असांजी जेका कारी मोरी जा पिलर किरी पिया हुआ तव्हां शायदि विया बि हूंदो हुते हाणे पिलर जो किरी पिया त मोरी सॼी डैमेज थी वेई हाणे जेसिताईं नई मोरी स्टार्ट न थींदी तेसिताईं इहा ज़ाहिर आहे दोस्तनि खे तकलीफ़ ज़रूरु थींदी सम्झी इन में शायदि जेको असांजो प्रोग्राम आहे 15 अगस्त ते ॻंढे खोलण जो जेको असांजी ऑफिसरनि जी असांजे चीफ जी इन सभिनी जी कोशिशि आहे त 15 जेको हीअ अगस्त हले थो अॼु 7 अगस्त आहे त असां हुन में प्लेटूं हणी जेका मोरी वेठी आहे उन मथां क्रॉसिंग पाणी कराए कोशिशि आहे जेको सो माना अलाह करे जे पाणी निकिरी वियो त हुननि जी आबादी थींदी इंशाल्लाह उमेद असांखे इहा आहे त उन्हनि जी बि मुश्किलात हल थी वेंदी ऐं तव्हां सीता वारे शहरनि जी जेका मुश्किलात आहे उहा बि हल थी वेंदी असां तव्हांजा थोराइता आहियूं जीअं त ही साईं मोहम्मद कासिम एज़ अ बेदारोगो हिते उनजे अंदरि कमु हली रहियो हुयो असांखे माशाल्लाह बहितरीनु ॼाण ॾेई ऐं सुठे तरीक़े सां ॿुधायो असां साईं जा थोराइता बि आहियूं असां हिननि खे सराहता पेश कयूं था असांजे चैनल खे बि सब्सक्राइब कंदा ऐं असांजे फेसबुक खे बि फॉलो कंदा इंशाल्लाह मुलाक़ात थींदी आहे